सुप्रीम कोर्ट पारां साफ़िन खिलाफ़ नोटिस फौरी तौर वापस वठण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां चयो त तनक़ीद जे बुनियाद ते साफ़िन खे जारी नोटिस फौरी वापस वरिता वञनि। FIA तरफ़ां तनक़ीद जी बुनियाद ते कार्रवाई न कई वञे। ईरान के पढ़े वज़ीर हुसैन अमीर अब्दुल्हयान पारां पढ़े ऑफिस जो दौरो। निगरान पढ़े वज़ीर जलील अब्बास जिलानी ईरानी हम मनसब जो आदर भाव कयो। पाकिस्तान ऐं ईरान जे पढ़े वज़ीरनि विच में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। मुस्लिम लीग नून जो राजनपुर में चूंड जलसो थी रहियो आहे। पिंडाल तयार। नून लीग जो सदर शहबाज शरीफ ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। कराची जे इलाइक़े नाज़माबाद में ॿिनि सियासी पार्टियुनि जे कारकुननि में छेड़ो। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी अणॼातल माण्हुनि ॿिनि गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। रेंजर्स ऐं पुलिस सूरतहाल ते ज़ाब्तो आणे वरितो। व्याज जी शरह घटि थींदी या 22% ते बरक़रार रहंदी, फ़ैसिलो अॼु थींदो। स्टेट बैंक जे मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। पॉलिसी इजलास में व्याज जी शरह जो पतो लॻायो वेंदो। स्टेट बैंक जो पॉलिसी रेट 22% आहे। बुलड़ी शाह करीम वेझो हथियारबंदनि जो घर ते हमिलो। औरत समेत 2 ॼणा क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ जनहान सुमरो में हथियारबंदनि सैयद हाशिम शाह जे घर ते हमिलो कयो। हथियारबंदनि गोलियूं हणी नियाज़ शाह ऐं बीबी बचल खे क़तल करे छॾियो। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े में ॾहका। गज़ा जी अल-अमल अस्पताल जो मुहासिरो 8 ॾींहं में दाख़िल। अस्पताल जे भरपासे में फ़लस्तीनी मज़ामती ग्रुपनि सां छिती वेड़ जारी। हमास इसराइल जा 4 टैंक तबाह करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि में वधीक 65 फ़लस्तीनी शहीद। ओलह किनारे मां 9 फ़लस्तीनी गिरफ़्तार। इसराइल जा लिबनान में हिज़्बुल्लाह जे थाकनि ते हमला। गज़ा में इसराइली यरगमालनि जी आज़ादी लाइ अमरीका जूं कोशिशूं जारी। अमरीकी CIA सरबराह जी पेरिस कतरी मिस्री ऐं इसराइली अमलदारनि सां मुलाक़ात। इसराइली वज़ीर आज़म ऑफिस जो चवणु आहे त क़ैदियुनि जी आज़ादी वारे मुआहिदे ते ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते ताईं जारी रहंदियूं। उर्दन शाम सरहद भरिसां अमरीकी अॾे ते ड्रोन हमलो। 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी। अमरीकी फ़ौजी अमलदारनि जो चवणु आहे त चोटीह फ़ौजियुनि जे इम्कानी दिमाग़ जी धक जो जाइज़ो वरितो पियो वञे। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त हमलो ईरानी हिमायत याफ़्ता ग्रुपनि कयो आहे। फ़ौजियुनि जे मारिजण जो जवाबी रद्दअमल ॾियण जो ऐलान। ऐं ड्रकण में बदअमनी ऐं ट्रक ड्राइवरनि खां पुर वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ट्रक ड्राइवर खां फुरलुट कई। फुरथियल रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान वापसि कराए बेचैनी ख़तमु कई वञे।